टंडुजान मोहम्मद जमायत इस्लामी पाकिस्तान के अमीर सिराजुल हक की अपील ते मुल्क के ॿियनि शहरनि वांगुरु टंडुजाम मोहम्मद में भी मुकम्मल शटर बंद हड़ताल रही। नंढियूं वॾियूं बाज़ारूं, शाही बाज़ार, सोनार गली, मेन रोड धरणो हयो वियो। रिवर रोड, डी स्टॉप और मार्केटूं मुकम्मल तौर बंद रहियूं, जॾहिं त कोच स्टॉप खां काइम खानी औताक ताईं एक वॾी एहतजाजी रैली कढी वई। रैली में शरीक कारकुननि पार्टी झंडा खया और शहरियुनि के वॾे अंग में शिरकत करे हुकूमत ख़िलाफ़ सख्त नारेबाज़ी कई वई। रैली में सूबाई असेंबली के तक पंजाब मोहम्मद ताहिर, अमीर जमायत इस्लामी इस्लामाबाद टंडुजाम के जनरल सेक्रेटरी मोहम्मद ज़हीर जत, जनरल सेक्रेटरी इनायतुल्ला अहमदानी ॻाल्हाईंदे चयो त महांगाई, पेट्रोलियम और बिजली के अघनि में कयल ज़ालमाणे वाध सबब आम माण्हू जो जीवन झंझाल बणिजी वियो आहे। महांगाई का मुतासिर माण्हू ख़ुदकुशियूं करण ते मजबूर थी विया आहिनि। बिजली और पाकिस्तान में पेट्रोलियम जी शयूं बर सग़ीर जे समूरनि मुल्कनि खां वधीक महांगियूं आहिनि, जंहिंजा ज़िम्मेवार मौजूदा ऐं अॻूणी हुक्मरान आहिनि। मुल्क के अमली तौर ते आलमी मालियाती इदारनि के हवाले कयो वियो आहे। मुल्क में मुफ़्त बिजली मां अशराफिया फ़ाइदो वठी रही है। इन मौके ते नायाब अमीर शहर कामरान यासीन महांगाई ख़िलाफ़ ठहराव पेश कयो, जंहिंखे अवाम वॾी अक्सरियत सां मंज़ूर कयो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।